तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे कहूटा मां पीपल्स पार्टी जो जलसो आहे। आसिफ अली ज़रदारी जलसे के खिताब कयो आहे। मुल्क नाज़रीन कहूटा में पीपल्स पार्टी जो जलसो जारी है। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त तव्हांजूं तकलीफ़ूं असांजूं आहिनि। पीपल्स पार्टी कहूटा के मेडिकल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी क़ाइमु करे ॾींदी। मुंहिंजो पहिरियों ऐलान इहो आहे त हितां जो रस्तो ठाराईंदासीं। असां पहिरियां बि मुल्क खे मुसीबतुनि मां कढियो हो, ॿीहर असां ई बहरान मां कढंदासीं। कहूटा में पीपल्स पार्टी जो जलसो जारी है। अॻूणे सदर आसिफ अली जलसे के खिताब किया है। हमारे साथ खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है कहूटा मां पीपल्स पार्टी के जलसे में आसिफ अली ज़रदारी जलसे के खिताब किया है। आसिफ अली ज़रदारी चवण त पीपल्स पार्टी कहूटा के मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटी कायम करे ॾींदी। मुंहिंजो पहिरियों ऐलान इहो आहे त हितां जो रस्तो ठाराए ॾींदासीं। असां पहिरियां बि मुल्क खे मुसीबतुनि मां कढियो हो, ॿीहर असां ई बहरान मां कढंदासीं। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है कहूटा मां पीपल्स पार्टी जो जलसो थियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण त मुंहिंजो पहिरियों ऐलान इहो आहे त हितां जो रस्तो ठाराए ॾींदासीं। असां पहिरियां बि मुल्क खे मुसीबतुनि मां कढियो हो, ॿीहर असां ई बहरान मां कढंदासीं।